माण्हू ॿोड़ाए सिंध जो पाणी चोरी थींदो आहे, धरतीअ जो दम घुटंदो आहे, जारी आहे जारी रहंदी, मींहं न ॿोड़ियो मादार न ॿोड़ियो। सूर न रहंदा साॻिया, सूर न रहंदा साॻिया, कलंदर बरसातुनि ऐं ॿोड़ जी तबाहीअ खे 5 महीना गुज़री विया आहिनि। लखे माण्हू अञा बि रोडनि ते बेयारो मददगार तरसियल आहिनि। हुकूमत दावा करे थी त हुननि ॿोड़ मुतासिरनि जी रेस्क्यू, रिलीफ ऐं बहालीअ जो कमु कयो आहे, पर ॿोड़ मुतासिरनि जी हालत उन्हनि दावाउनि जे बिना वक़्त ॿोड में निकिरी ओॾो मोटी आया आहियूं हिते असांखे 2 महीना थी विया आहिनि। न केरे जो सारो आयो आहे, न हुकूमत वारो कोन आयो आहे, न राशन पंहिंजे लाइ, न असांजे माल रिज़्क़ लाइ। माल बीठो आहे, अबरो थी वियो आहे, माल घणनि जो किरी पिया मरी वियो आहे। उन सिलसिले में अवामी वर्कर्स पार्टी सिंध पारां ॿोड़ मुतासिरनि जी तुर्त बहालीअ लाइ 5 ॾींहंनि ताईं खैरपुर नाथन शाह खां लाड़काणे ताईं पंधु मार्च कयो वियो। सिंध बहाली पंधु 3 ज़िलनि खां थींदो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। अवामी वर्कर्स पार्टी जे वफ़ाक़ी जनरल सेक्रेटरी कामरेड बख्शल थलो, AWP सिंध जे सदर ज़िया भट्टी, लेबर सेक्रेटरी कामरेड सिंगार नूनारी ऐं कामरेड लतीफ़ लगारी समेत ॿियनि जी अॻवाणीअ में 7 डिसंबर ते ज़िले दादू जे शहर खैरपुर नाथन शाह खां मार्च जी शुरूआत कई वई। ताज़ी ॿोड़ सबबि सभ खां वधीक मुतासिर शहर केन शाह में जॾहिं मार्च निकितो त उनमें नारी जमहूरी महाज़, प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन, पौरियत मज़ामत, अवामी जमहूरी पार्टी, तबक़ाती जिदोजहद समेत ॿियनि सियासी, समाजी ऐं सहाफ़ती धुरियुनि जे माण्हुनि शिरकत कई। संदन हथनि में ॿोड़ मुतासिरनि जी बहालीअ ऐं माहौलियाती तबाहीअ बाबति प्ले कार्ड्स हुआ। जन सरमाएदारानी निज़ाम, वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत समेत चूंडियल नुमाइंदनि जी नाअहलीअ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे ॿोड़ मुतासिरनि जी तुर्त बहालीअ जो मुतालबो कयो। मार्च में शिरकत कंदड़ नारी जमहूरी महाज़ जी अॻवान कामरेड फौज़िया नूनारी ॿोड़ मुतासिरनि जे अंजनि बाबति दर्द भरियो गीत ॿुधायो। गुम थी विया घर घाट हवा में, गुम थी विया घर घाट हवा में, धूड़ वई थी वाट हवा में, धूड़ वई थी वाट हवा में, गुम थी विया घर घाट हवा में, गुम थी विया घर घाट हवा में। जे पहिरें ॾींहुं खैरपुर नाथन शाह में अवामी वर्कर्स पार्टी जे वफ़ाक़ी जनरल सेक्रेटरी कामरेड बख्शल थलो, कामरेड ज़िया भट्टी, अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सदर लाल शाह, नारी जमहूरी महाज़ कंबर शहदाद कोट जी सदर कामरेड आबदा चन्ना, सीनियर सहाफ़ी मुख्तियार चांडियो, तबक़ाती जिदोजहद जे अॻवान ईसा चांडियो, पौरियत मज़ामत तहरीक जे अॻवान माजिद बोघियो ॿोड़ बाद दरपेश सूरत हाल ऐं हुकूमत जी नाअहली बाबति ख़िताब कयो। सिंध बहाली पंधु इंडस हाईवे रस्ते कोला अची पहुतो त मक़ामी माण्हुनि गुलनि जी वरखा करे आजियां कई, जिते अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे लेबर सेक्रेटरी कामरेड सिंगार नूनारी ख़िताब करे मार्च बाबति आगाही ॾिनी। सिंध बहाली पंधु पहिरें ॾींहं जी पुॼाणीअ वक़्तु 14 किलोमीटर पंधु करे मेहर पहुतो।
मार्च पहुंचण ते अवामी वर्कर्स पार्टी मेहर, क़ौमी अवामी तहरीक, अवामी जमहूरी पार्टी ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरिन गुलनि जी वर्खा करे भरपूर आजिया कई। जंहिं बाद मार्च घंटाघर चौक वटि धरणे में तब्दील थियो, जिते अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे जॉइंट सेक्रेटरी कामरेड लतीफ़ लगारी, कामरेड सिंगार नूनारी, अकील सईद पंवर, अब्दुल हमीद सूमरो ऐं ॿियनि पार्टियुनि जे अॻवाननि ख़िताब कयो। सिंध बहाली पंथ ॿिए ॾींहुं सुबुह वक़्तु मेहड़ मां निकिरी गाजी ख्वावड़ लाइ रवानो थियो। रस्ते ते क़ाइम ॻोठ वलीदाई वटि अवामी वर्कर्स पार्टी जे कारकुननि कामरेड मोहम्मद अली चांडियो जी अॻवाणीअ में मार्च जी आजिया कई। ॻोठ वलीदाई वटि मार्च मंझंदो कयो। मार्च ॿिए ॾींहं ते 23 किलोमीटर जो पंधु करे गाजी खावड़ पहुतो, जिते अवामी तहरीक जे जावेद चनो ऐं ॿियनि गुलनि सां आजिया कई। गाजी खावड़ स्टॉप ते कामरेड सिया भट्टी, कामरेड लतीफ़ लगारी ऐं जावेद चनो ख़िताब कयो। जंहिं बाद मार्च जो ॿियो ॾींहुं पुॼाणीअ ते पहुतो ऐं ॿी राति जावेद चनो जी मेज़बानीअ में गाजी खावड़ में ई तरसी वई। ॿिनि ॾींहंनि जे पहिरें पंध मुसलसिल सफ़र बाद बि मार्च में शिरकत कंदड़नि जा हौसला बुलंद हुआ। इनक़िलाबी जज़्बे सबबु खेनि थकावट ई न थी ऐं हू इनक़िलाबी गीत ॻाइण में महूर रहिया। सीताब आ पवित्र, गीताब आ पवित्र, सिर दह दह रावण जा जन राम आ पवित्र, आनेठ खुदा बीछा कंहिं की न सुञातो आ, ही कुफ्र नशे में आ, इस्लाम नशे में आ। सिंध बहाली पंध जो 3 ॾींहं ते काफ़िलो रवानो थियो त ॻोठ फैज़ मोहम्मद सोढर में राइस मिल्स मज़दूर यूनियन जे अॻवान उर्स सोढर, अवामी पोरियत फोरम जे बरकत सोढर आजिया करे मार्च खे चांहि पीआरी। 12 किलोमीटर जो फ़ासिलो तय करे मार्च वारां पहुतो, जिते अवामी तहरीक, अवामी जमहूरी पार्टी, पीपी शहीद भुट्टो ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां शानदार आजिया कई वई। मार्च वारा शहर जे फाज़िल राव चौक ते पहुतो त धरणे जी सूरत अख़्तियार करे वियो, जिते वॾे अंग में शहरी मौजूदु हुआ। उते कामरेड बख्शल थलो, कामरेड सिंगार नूनारी, AWP सिंध जे हारी सेक्रेटरी कामरेड फैज़ कीरियो, अवामी तहरीक जे अॻवान सरताज चांडियो, अवामी जमहूरी पार्टी जे अॻवान मोहम्मद सलाह, पीपी शहीद भुट्टो जे अॻवान नियाज़ हैदरी, क़ौमी अवामी तहरीक जे अकबर ख़ासकेली ऐं GSN महाज़ जे गफ़ार मीरजत समेत SUP जे वकार चोलियाणी पिणु ख़िताब कयो। जंहिं बाद मार्च नसीराबाद लाइ रवानो थियो। रस्ते ते ॻोठ मुंदर लाखा में जानड़ चंद जूनियर मार्च जो इस्तक़बाल करे शिरकत कंदड़नि खे चांहि पीआरी। जंहिंखां पोइ मार्च ॻोठ सईद खान पंवर पहुतो त उते मक़ामी माण्हू गुलनि जी वर्खा करे मार्च जी शानदार आजिया कई। 12 खां 12 किलोमीटर पंधु करे काफ़िलो नसीराबाद पहुतो त उते अवामी वर्कर्स पार्टी नसीराबाद, नारी जमहूरी महाज़, अवामी तहरीक, पीपी शहीद भुट्टो, क़ौमी अवामी तहरीक ऐं शहरी इतिहाद समेत शागिर्दनि ऐं ॿियनि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते गुलनि जी वर्खा करे शानदार आजिया कई वई। जंहिं बाद प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो, जिते कामरेड बख्शल थलो, कामरेड सिया, कामरेड सिंगार, शहीद भुट्टो जे अॻवान एडवोकेट यूसुफ पतोजो, क़ौमी अवामी तहरीक जे शौकत तुनियो, अवामी तहरीक जे हमीर इनक़िलाबी ऐं नारी जमहूरी महाज़ जी आबदा चैना ख़िताब कयो। नसीराबाद जे इन प्रोग्राम जी कार्रवाई अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे ANC मेंबर कामरेड नजी चना हलाई। अहिड़ी तरह गाजी खावड़ खां वारह खां नसीराबाद ताईं कुल 24 किलोमीटर पंधु करे सिंध बहाली पंध जो 3 ॾींहुं पुॼाणीअ ते पहुतो ऐं राति अवामी वर्कर्स पार्टी नसीराबाद जी ऑफिस में तरसी वई। सिंध बहाली पंध चौथे ॾींहुं नसीराबाद खां लाड़काने तरफ़ रशीद वगण लाइ रवानो थियो। रस्ते में ॻोठ नचियाणी में पीपी शहीद भुट्टो जे अॻवान कामरेड इब्राहिम चांडियो गुलनि सां मार्च जी आजिया कई ऐं खेनि चांहि पीआरी। जंहिं बाद ॻोठ डेरा वटि मार्च पहुतो त मक़ामी माण्हुनि आजिया कई, जिते कामरेड लतीफ़ लगारी ऐं कामरेड फैज़ कीरियो ख़िताब कयो। उनखां पोइ ॻोठ मेराब संदीलो में मक़ामी माण्हुनि
मार्च ते गुलनि जी वर्खा करे आजियां कई ऐं मांझांदो कराए चांहि पिणु पीआरी। मांझांदे खां पोइ मार्च रशीद वगण रवानो थियो। अहिड़ी तरह 22 किलोमीटर जो फ़ासिलो तइ करे रशीद वगण पहुतो, जिथे मक़ामी माण्हुनि ऐं पार्टी कारकुननि गुलनि सां मार्च जी आजियां कई। रशीद वगण ॻोठ में कामरेड बख्शल थलो, कामरेड फैज़, PRSF सिंध जे सदर कामरेड जय कुमार ख़िताब कयो। अहिड़ी तरह सिंध बहाली पंध जो चौथों ॾींहुं पुॼाणीअ ते पहुतो ऐं राति रशीद वगण में ई मक़ामी माण्हुनि जी मेज़बानी हेठि तसी। असांजो हिते हुते दिलबर संदो दीदार हिते हुते दिलबर संदो दीदार थियणो न आहे इश्क पुॼणो आसान न आहे इश्क पुॼणो आसान सिंध बहाली पंध पंजे ॾींहुं रशीद वगण खां लाड़काणे लाइ रवानो थियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि मां गुज़रंदो पार्टीअ जे नारनि ऐं पैगामनि साण रवानो थींदे लाड़काणे जे इलाहाबाद पहुतो, जिथे अवामी वर्कर्स पार्टी लाड़काणो, PRSF ऐं ॿियनि सियासी धुरनि गुलनि जी वर्खा करे मार्च जी शानदार आजियां कई। पंध मार्च जो काफ़िलो एयरपोर्ट रोड खां थींदो प्रेस क्लब पहुतो, जिते मार्च धरणे जी सूरत अख्तियार करे वियो ऐं मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कया। अवामी वर्कर्स पार्टी को शुभ सलाम, जिसने 5 दिन से खैरपुर नाथन शाह, मेहड़, वाया गाजी ख्वाड़, वारे, नसीराबाद, रशीद वगन और आज लाड़काना में पैदल मार्च किया। मैं सलाम पेश करता हूँ उन तमाम सियासी तंजीमों को जिन्होंने हमें मुख्तलिफ गाँव और शहरों में खुशामदीद कहा। मैं सलाम पेश करता हूँ उन तमाम मेहनत कशों को जिन्होंने इस मार्च की मेज़बानी की मुख्तलिफ जगहों पे हमें रहाया, हमें खाना दिया, हमें बिस्तरे दिए और हमें फिर ताज़ा दम करके उन्होंने मार्च के लिए तैयार किया। ये आवाम है, यहाँ पे कोई जागीरदार नहीं आया आपके पास पजेरों में। हम सियासी कारकुन, अवामी कारकुन हैं और हम समझते हैं कि एक इनकलाबी सियासी कारकुन वो मछली है जो आवाम के समंदर में बेखौफ तैरती रहती है जहाँ जाना चाहे। ये उसका देश है और इन जालिम हुक्मरानों ने आज इस देश को अफ्रीका से भी बदतर बना दिया है, इथियोपिया और सोमालिया से भी बदतर बना दिया है। डेंगी के मुंह में दे दिया, सैलाब के मुंह में दे दिया, दरबदरी के मुंह में दे दिया। 1 करोड़ से जायद सिर्फ सिंध में लोग दरबदर हुए। सैलाब ने तबाही हर जगह की है, जीबी से लेके, केपी से लेके, सिराकी वसीम से लेके, बलूचिस्तान से लेके सिंध में, मगर 5 महीने गुजरने के बाद भी पानी सिर्फ सिंध में खड़ा है। 500 अरब रुपए जो खर्च होने थे प्रोटेक्टिव अपने बंद को मजबूत करने के लिए, वो कहाँ खर्च हुए 10 साल में? क्योंकि वो मलिक रियाज की नुमाइंदगी करते हैं, वो सिंध के किसान की बेजमीन किसानों की नुमाइंदगी नहीं करते, वो सिंध के वडेरे जागीरदारों की नुमाइंदगी करते हैं। हमारे मुतालबात सादा हैं, दरा की कुदरती रस्ते बहाल करो, पानी की निकास को यकीनी बनाओ। लोग अगर डेंगू में मरे, मलेरिया में मरे, गैस्ट्रो में मरे, स्किन डिजीजेस में मरे, भूख बदहाली में मरे, उनके लिए आपने कोई रास्ता नहीं छोड़ा, पानी निकालें। दूसरा ये कि आप लैंड रिफॉर्म्स करें, ज़रा इस्लाहात करें, जिस तरह हमारे किसान सेक्रेटरी फैज़ कीरियो ने कहा, और हमारी माओ बहनों को वो ज़मीनें दें, औरत को बाख्तियार बनाएं। औरत जब बाख्तियार बनती है तो पूरा घर सुधरता है, पूरे समाज सुधरता है, क्योंकि औरत ही है जो ये सारे काम करती है। ज़राअत भी उसी की पैदा करता है, तो उसको हक बनता है आप उसको आगे करें। ज़राई जहाँ पे फ्लड हिट एरियाज है वहाँ के स्टूडेंट्स की फ़ीस माफ़ करें, हेल्थ इमरजेंसी नाफिज करें। ये हमने कोई 19 मुतालबात रखे हैं, ना सुने, आज नहीं सुनेंगे,
मगर जब इस देश के 1 करोड़ दरबदर लोग बात करना शुरू हो जाएंगे तब आपको छुपने का वक्त नहीं मिलेगा।